किस्सो नंबर 30 वठ पंहिंजा थांव। ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु साल तमामु सख़्तु बरसाति पई। वताए जो घर कखनि जो अॼियल झूपो हो, सो मींहं में किरी पियो। माउ सूधो अङण में ॿाहिरि सुतल हो। घर जी छत किरण जो फाको ॿुधी माणस चयो त अबा पाण ऐं ढगी ॿाहिरि आहियूं, पर रधण वारो कुनू ऐं दिला ज़रूरु छत जे किरण सां भॼी टुकड़ा थिया हूंदा। माउ खे चयईं, गणती न कर, सुबुह जो तोखे सलामत मिलंदा। सुबुह थी फ़क़ीर मस्जिद में आयो। मुल्ला खे चयईं त 2 दिला ऐं हिकिड़ो कुनू खणंदुसि। मुल्ला चयो त इहे ख़ुदा जा आहिनि, जे ख़ुदा जे घर में रखिया आहिनि, ऐं ही न खण। वताए चयो, राति जो मुंहिंजो वॾो नुक़सानु कयो अथसि, सो संदसि ई टपड़ खणंदुसि। जे तोखे ॾुखी ॻाल्हि थी लॻे त तूं पंहिंजे घरां भरे ॾे या माठि करे वेह। वताए खे अॻु पोइ खेसि ई ॾियणो आहे। ॿियनि जी चोरी मूंखे करणी कान्हे। जेको रहीम आहे, करीम आहे, हलीम आहे त बाक़ी छा खपे। मौला महिरबान सखी सुल्तान, बारी बुर्दबार जेको ॾेई न पचारे। वतायो बि उन वटि लंघी आयो आहे ऐं संदसि थियल ज़ियान जो बदिलो खयो थो वञे। मुले खणी माठि कई। हू घर आयो ऐं चयईं, अम्मा अचे वठ पंहिंजा थांव। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।